डिजिटल हुनरमंदी मुंहिंजो बैनुल अक़वामी एवॉर्ड। बुशरा जो मकली कलेक्शन जो ऑनलाइन कारोबार वॾे पैमाने ते हली रहियो आहे। हुन वेझड़ में ई हिकु कर्ज़ो मोटायो आहे जेको हुन कर्ज़ ॾियण वारी डिजिटल कंपनी मीरा फाइनेंस खां वरितो हो। हुन पंहिंजी सभ खां सुठी दोस्तानी खे पंहिंजे कारोबार खे मशहूर करण ऐं ग्राहकनि में इज़ाफ़ो करण लाइ पंहिंजे कारोबार में शामिल कयो आहे। हानी जॾहिं खां तो कमु करणु शुरू कयो आहे असांजो कारोबार तमामु सुठो हली रहियो आहे ऐं हाणे त चाचे हफ़ीज़ बि हिकु शागिर्दु रखियो आहे। इन में मुंहिंजो कहिड़ो कमाल आहे यार। हे त तूं आहे जंहिं मूं ते भरोसो कयो ऐं सच चवां त मूंखे बि हे कमु करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। मूंखे बि हिन खे ॾिस हर जॻह ते अची वेंदो आहे। हे ॾिस बुशरा, असांजे हिकु ग्राहक असांखे बैनुल अक़वामी अवॉर्ड लाइ अप्लाई करण जो मशवरो ॾिनो आहे, विमेन सोशल एंटरप्रेन्योरशिप अवॉर्ड। वाकई हल ॾिसूं था त असां हुन जी शर्तनि ते पूरा लहूं था या न। असांजो कारोबार औरतूं संभाले रहियूं आहिनि, मुआशरे ते मुसबत असर बि रखे थो ऐं माली लिहाज़ खां मुस्तक़म बि आहे। असां वटि 5 महीना आहिनि अप्लाई करण लाइ। तेसीं ताईं असां सॼो कागज़ी कमु पूरो करे दरख़्वास्त ॾेई छॾींदासीं। पुट छा वाकई तव्हांजो कारोबार माली लिहाज़ खां मुस्तहकम आहे? जी ख़ाला, असां हर महीने मुनाफ़ो कमाए त रहिया आहियूं। पर कंहिं मुश्किल वक़्त ते इस्तेमालु करण लाइ तव्हां वटि का जमा पूंजी आहे? ख़ुदा न करे कंहिं महीने में तव्हांजी खपत घटि थिए या वरी तव्हांखे कारोबार वधाइणो हुजे त पोइ तव्हां पंहिंजा ख़र्चा पूरा करे सघंदव। अम्मा सही थी चवे यार। अवॉर्ड खटण लाइ असांखे इहो साबित करणो पवंदो त असां वटि चङी जमा पूंजी आहे। पर असां पंहिंजा पैसा जमा किथे कयूं? का अहिड़ी जॻह जेका महफ़ूज़ बि हुजे ऐं जितां असां ज़रूरत जे वक़्तु आसानी सां पैसा कढी बि सघूं। हुन भंडारे जे लाइ छा ख़्यालु आहे? वाह छा ॻाल्हि कई अथई। असां पंहिंजा सभु पैसा कंहिं भंडारे में या घर में काथे बि संभाले नथा सघूं। घर में पैसनि ताईं रसाई त आसान आहे पर पैसा महफ़ूज़ न हूंदा आहिनि। त पोइ भला असां सोन जा ज़ेवर वठी रखूं? घणे अरसे जी बचत लाइ ही तरीक़ो सुठो आहे, पर उन सूरत में ज़रूरत पवण ते पैसनि ताईं रसाई या कंहिंखे पैसा मोकिलणु आसान न हूंदो। पोइ भला असां आयशा ख़ाला वांगुरु वीसी विझूं? यार वीसी वारनि कमनि में वॾी ख़्वारी आहे ऐं हमेशह कंहिं न कंहिं वटि अहिड़ी कहाणी ज़रूरु हूंदी आहे जंहिंमें का न का बाजी या त पैसा जमा करण लाइ हर कंहिंजे पोयां भॼंदी आहे या वरी सभिनि जा पैसा खणी भॼंदी आहे। हाणे ईअं बि न आहे। वीसी वॾे कम जी हूंदी आहे। ही माण्हुनि जे पाण में एतबार जी बुनियाद ते ठहंदी आहे, जंहिंजे करे तव्हांखे हर हाल में लाज़मी बचत करणी पवंदी आहे ऐं जॾहिं हिकु वॾी रक़म जमा थी वञे त उन सां का पाइदार शइ वठी सघिजे थी या वरी कारोबार में सरमायाकारी करे सघिजे थी। असांजे कारोबार लाइ इहो सही रहंदो त असांखे का गॾु वॾी रक़म मिले, उहा बि बग़ैर कंहिं इज़ाफ़ी फीस जे। पर असां पंहिंजा सभु पैसा वीसी में नथा विझी सघूं छो त असांखे पंहिंजा पैसा महफ़ूज़ बि रखणा आहिनि ऐं उन्हनि ताईं असांजी रसाई ऐं उन्हनि खे कंहिं ताईं मोकिलण बि आसान हुजणु खपे। ऐं असांखे अवॉर्ड लाइ जेके कागज़ी सनतूं खपनि उहे बि त न मिली सघंदियूं न। हा, इहो त मां सोचियो ई न। मुंहिंजे ख़्याल में त को रस्मी इदारो ई इहे सभु सहूलियतूं ॾेई सघे थो। छो न असां पंहिंजा पैसा सेविंग्स अकाउंट में जमा करायूं? मोबाइल वॉलेट सेविंग अकाउंट असां लाइ वधीक बहितर रहंदो, सहूलियतकार बि आहे, मुनाफ़ो बि ॾींदो आहे ऐं वरी फ़ोन नंबर यादि रखण बि त आसान आहे। हा यार, काश को अहिड़ो तरीक़ो हुजे जेको असांखां ज़बरदस्ती बचत बि कराए, ज़रूरत पवण ते असांखे हिकु वॾी रक़म बि मिली वञे ऐं उहो तरीक़ो शफ़ाफ़ ऐं आसान बि हुजे। ही सभु त जन्नत में ई मिली सघे थो। हिकिड़ो मिंट, छो न असां पंहिंजी कमेटी डिजिटल कयूं? गौर सां ॿुध,
थींदो ईअं त सभु मेंबर पंहिंजा पंहिंजा पैसा कमेटी जी मुंतज़िम जे मोबाइल वॉलेट में मोकिलीनि। मुंतज़िम ॾिसी वठंदो त कंहिं कंहिं पैसा मोकिले छॾिया आहिनि, छो त उन वटि सभिनि जूं रसीदूं हूंदियूं। ऐं जॾहिं सभु पैसा जमा थी वेंदा त उन महीने जंहिंजी वारी हूंदी उनखे हू पैसा मोकिले छॾींदो। न ई मुंतज़िम खे कंहिंजे पोयां भॼणो पवंदो ऐं न ई को ग़लति बयानी करे सघंदो त उन पैसा मोकिले छॾिया आहिनि। कीअं आहे? हा, ही सही आहे। मतिलबु असां पंहिंजा पैसा मोबाइल वॉलेट में जमा कंदासीं ऐं वरी उन मां कुझु रक़म हर महीने कमेटी जे मुंतज़िम खे मोकिले छॾींदासीं। ॾिसी बि वठूं था, कहिड़ी ख़बर मेरा फाइनेंस जहिड़ी डिजिटल कंपनी बि कमेटियूं हलाईंदी हुजे ऐं पैसनि जी तहफ़ुज़ जी ज़मानत बि ॾींदी हुजे। हा, ऐं 5 महीननि खां पोइ असां पंहिंजे अकाउंट जा कागज़ात अवॉर्ड लाइ जमा कराईंदासीं। जल्दी कर बुशरा, हू खटण वारनि जो नालो ॿुधाइण वारा आहिनि। ॾिस यार, खटण या हारण सां फ़र्क़ु न पवंदो आहे। अॻिते ॿुध। हिन साल वुमेन सोशल एंटरप्रेन्योरशिप अवॉर्ड खटियो आहे पंहिंजी मिसाल पाण द मकली कलेक्शन। ये यूपी, असां करे ॾेखारियोसीं। मकली कलेक्शन जी मुनफरिद टीम न सिर्फ़ घटि वक़्त में कामयाबी ऐं डिजिटल हुनरमंदी हासिल कई, पर मुआशरे ते बि हुन जो मुस्बत असर आहे। ही माण्हू पंहिंजे इलाइक़े जे कारीगरनि खे कमु ॾींदा आहिनि ऐं पंहिंजे सिकाफ़ती वरसे ऐं दस्तकारी खे बि हथी ॾींदा आहिनि। मकली त ॿियनि मुल्कनि में बि मशहूरु थी रहियो आहे ऐं सोशल मीडिया ते बि माण्हू बेकाबू थियनि था। यकीन नथो अचे मूंखे त। बुशरा वॾी महिनत सां बचत करे हिकु फ़ोन वरितो। हुन पैसनि जो डिजिटल इस्तेमालु, कर्ज़नि ऐं बचत जे बारे में सिखियो ऐं महिनत ऐं लगन सां पंहिंजे लॉकेट डिज़ाइन करण जे शौक़ खे पूरो कंदे हिकु कामयाबु कारोबार उभारियो। त तव्हांखे पंहिंजे पेरनि ते बीहण ऐं पंहिंजे मालियाती मुस्तक़बिल खे मज़बूत करण खां केरु थो रोके।